हेलो दोस्तों, आउं आहियां मज़हर अली। अॼु तव्हां सां कंहिं मौज़ू ते न ॻाल्हाए रहियो आहियां, पर अॼु आउं तव्हांखे वठी वञी रहियो आहियां ॻोठनि ॾे। ॻोठनि जी जेका ख़ूबसूरती आहे उहा ॾेखारण लाइ। हीअ ॻोठ आहिनि मलीर जा, ऐं मलीर आहे कराची में। ॻोठ वाक़ई जीअं मलीर नाले में हिकु मिठास आहे, मलीर नाले जी हिकु ख़ूबसूरती आहे, ईअं ई मलीर में मौजूदु ॻोठनि जी बि ख़ूबसूरती आहे। हूअं बि इहा हिकु हक़ीक़त आहे त जेका ॻोठनि जी ख़ूबसूरती आहे उहा हर माण्हू खे मुतवजह कंदी आहे, हर माण्हू खे फैसिनेट कंदी आहे। ख़ासि करे उहे माण्हू जेके शहरनि में रहनि था, शहरनि जा माण्हू जेका शहरी ज़िंदगी बंदि ज़िंदगी हूंदी आहे, घुटियल ज़िंदगी हूंदी आहे, मटीरियलिस्ट हिकु ज़िंदगी हूंदी आहे, उन्हनि जे अट्रैक्शन जो हिकु महवर रहियो आहे, या उन जो जेके ॻोठ आहिनि उहे उन्हनि खे हमेशह मुतवजह कंदा आहिनि, फैसिनेट कंदा आहिनि। तंहिं करे शहरी माण्हू जॾहिं बि ॻोठ वेंदो आहे त हू ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि ऐं हू उतां जी हिकु हिकु शइ खे इंजॉय कंदा आहिनि। हूअं बि ॾिसो न, ॻोठनि जी लाइफ केॾी बहितरीनु आहे, सादी लाइफ, सुठी लाइफ। उते जेके बि हू शयूं खाइनि उहे असली शयूं खाइनि, सब्जियूं ताज़ियूं पाण पटे अचनि, पाण खाइनि। उते जेका मच्छी बि आहे त उहा बि ताज़ी वाहनि मां, या जेकॾहिं तलाउनि मां बि मच्छी हू खणी मारे था अचनि त ताज़ी। ऐं जेको गोश्त बि खाइनि था उन्हनि जानवरनि जो, जेके उन्हनि ॻोठनि में ई जानवर उहे ताज़ा गाह खाइनि था, ताज़ी आब हवा में रहनि था, त हिकु सिहतमंद खाधो ऐं सिहतमंद गोश्त हू खाइनि था। तंहिं करे इहा ज़िंदगी ॾाढी हिकु बहितरीनु ज़िंदगी आहे, ॾाढी वणंदड़ ज़िंदगी आहे ऐं सादी ज़िंदगी आहे। ॻोठनि माण्हुनि जी इहा बि हिकु ख़ूबसूरती आहे त हू पंहिंजा नंढियूं ख़ुशियूं ऐं जेकॾहिं परेशानियूं आहिनि उहे बि हिक ॿिए सां वंडींदा आहिनि ऐं पाण खे ख़ुशि रखंदा आहिनि। ऐं भई इहा उनजी अञा वधीक ॿी ख़ूबसूरती आहे त हू जेकॾहिं कंहिंजी ॿिए कंहिं ॻोठारे जी ख़ुशी आहे या ग़म आहे, को दुख आहे, त सभु उन में भाईवार थींदा, सभु उनखे उन में पार्टिसिपेट कंदा, उन्हनि ख़ुशियुनि खे मल्हाईंदा। त इहे उन जूं ख़ूबियूं आहिनि। जेतोणीकि ॻोठाणी लाइफ जा जेके मसइला आहिनि उहे पंहिंजी जाइ ते आहिनि, पर हीअ जेके नंढियूं नंढियूं उन्हनि जूं ख़ुशियूं ऐं जेके हू नेचर जे वेझो रहनि था, नेचर खे इंजॉय कनि था, त इहा वरी उन्हनि जी हिकु वॾी ख़ूबसूरती आहे ऐं जेका ॻोठनि सां गॾु उन्हनि माण्हुनि खे बि ख़ूबसूरत बणाए थी। त इहे शयूं ज़हन में रखी आउं बि पंहिंजी फैमिली सां गॾु जेका मलीर जा ॻोठ घुमणु निकितुसि। तव्हां जेकॾहिं हीअ ॾिसो त रस्तो ॿिन्ही पासनि खां वणनि सां ढकियलु आहे। जेको बि असां रस्तो ॾिसी आयासीं ढकियलु आहे। जीअं त मां काफ़ी कटिया हिन वीडियो खे नंढो बनायो आहे त जीअं तव्हांखे पसंदि अचे। ऐं एतिरा बाग़ आहिनि ऐं कंहिं बि बाग़ में वञो त कोई बि तव्हांखे रोकींदो न। हाणे ॾिसो, हीअ हिकु बाग़ आहे जंहिंमें आउं पंहिंजे ॿारनि सां गॾु आयो आहियां, मुंहिंजी फैमिली गॾु आहे, पर इहे माण्हू एॾा महिमान नवाज़, एॾा बहितरीनु माण्हू जो ॾाढो सुठे नमूने सां उन्हनि भलीकार कयो ऐं उहो बाग़नि में वठी विया ऐं कंहिं क़िस्म जी पाबंदी न। हाणे हिते पपीते जा वण बि आहिनि, गिदामिरी जा वण बि आहिनि, चकूं बि आहिनि, लीमा बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वण आहिनि जेके हुननि ख़ुशी ख़ुशी सां असांखे चयो त तव्हां साईं घुमो, जेका शइ तव्हांखे वणे त उहा उतां भले तव्हां पटियो। पर असांजी शहरी ज़िंदगी में इहे शयूं न आहिनि। असांजी शहरी ज़िंदगी तमामु मटीरियलिस्ट आहे। कोई कंहिंखे उहो सिंधी में असां चवंदा आहियूं, कोई कंहिंखे धिको बि न ॾे। इहा शहरी ज़िंदगी आहे। हर को पंहिंजे लाइ जीए थो, ॿिए जी कंहिंखे परवाह न आहे। हर को पंहिंजे ख़ुशियुनि ऐं ग़मनि खे पाण, ख़ुशियुनि खे बि पाण सेलिब्रेट करे थो त ग़मनि खे बि पाण मुंहुं ॾिए थो। पर ॻोठनि में ईअं न आहे। ॻोठनि में जीअं ख़बर पई त महिमान आया आहिनि त सभु गॾु थी विया ऐं सभई, हर को बोतल वठी अचे, को ॿियूं शयूं वठी अचे, को मानी जो बंदोबस्तु पियो करे। मीन्स ॾाढी उन्हनि जो असांजी ख़िदमत कई, ॻोठ घुमायूं, बाग़ घुमायूं ऐं हिकु ॾाढी मोहबत ॾिनऊं। त इहा ई हक़ीक़त में ॻोठाणी ज़िंदगी आहे। जीअं त मलीर को कराची खां एॾो परे बि न आहे। असां जेकॾहिं मलीर 15 खां अंदरि वञूं त मुंहिंजे घर में 10 मिंट या 20 मिंट खां पोइ इहे ॻोठ शुरू था थियनि ऐं उहो सीधी ॻोठ खां बि परे ताईं असां वञूं त ॻोठ हलनि था। त मुंहिंजा ॿार नंढड़ा आहिनि, मोहम्मद अली, नाइट फातिमा, ॾाढो इंजॉय कयूं ऐं घुमिया। उते जेके ॻोठ में बाग़ में बोनो ठहियलु आहे या उते जेको पींगो आहे, ॿियूं शयूं उन्हनि खे इंजॉय कयूं। Silhouettes of you are like a taunt. Never really know just what you want.
With you I don't ever feel calm. I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. You know I'm addicted to you, and it's twisted, you've been gifted with the evil voodoo. Got me coming back for more, even when I've been screwed. Dolls full of pins, pierce my heart straight through. I got issues in my head, I like you in my bed, but you keep me on red. Oh, everything is like a test, I better not text or I'll come off desperate. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? So if I play dead, will you regret everything that you did, that you said? I don't think you understand what you're doing, and my heart's black and blue from the bruising. I feel like when I'm with you I'm losing. I feel like you think that this amusing, sitting there gaslighting and confusing. Was it me? Is it me? Am I deluded? I'm the one who's always sorry, the conclusion, even though I offer all of the solutions. I wish you loved me like I love you, it's stupid. When I'm alone with you I never feel lucid. I wish I wasn't struck by Cupid. I wish when I first saw you I knew this. When I'm with you I feel so useless, I feel diluted, my heart's been wounded. Silhouettes of you are like a taunt, never really know just what you want. With you I don't ever feel calm, I can feel the sweat inside my palms. Play with me like cats and a string. You don't understand the pain it brings. You don't ever wanna give me wings. You don't ever wanna set me free. But if I lay down and I play dead and I stay dead, baby you'll get sick of being the monster out of my head, under my bed, thinking something out of my nightmares, standing right there. But if I lay down and I play dead and I stay dead, then will you get bored of killing me? ऐं नेचर जेके उहो ॿुधायूं पोइ जॾहिं नेचर सां मिले थी लाज़िमन हू ख़ुशि थींदो, मज़ो वठंदो। त इन लाइ असां जॾहिं हिन नेचुरल माहौल में वञूं था त ख़ुशि था थियूं। हाणे हीउ ॾिसो उतां जो हिकिड़ो ॻोठाणो आहे जेको हीअ गिदाम हुई, जंहिंजी कची गिदाम जी जेका ददर आहे उहा पटे ॾिए पियो। त दोस्तो मलीर मूंखे ॾाढो सुठो लॻो, ऐं मलीर जा ॻोठ मूंखे सुठा लॻा, मलीर जा बाग़ सुठा लॻा, मलीर जा माण्हू ॾाढा सुठा लॻा, जिन ॾाढी मोहबत ॾिनी ऐं ख़ुशियूं ॾिनऊं हक़ीक़त में, ऐं असांखे नेचर सां मिलायूं। ईअं तव्हां बि कॾहिं अचो, हिननि माण्हुनि सां मिलो, भले तव्हांजी वाट्सएप न आहे बि त हिननि सां मिलो। हीअ तव्हांखे पंहिंजाइप ॾींदा, तव्हांखे महसूसु न थींदो त हीअ के ॿिया आहिनि, तव्हांखे पंहिंजाइप लॻंदी। त दोस्तो वरी मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में।